ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ 2/9/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां विश्व में शांति स्थापना करण जे निमित्त आहे, इन करे तव्हांखे कॾहिं अशांत न थियणो खपे। प्रश्न: बाबा कंहिं ॿारनि खे फरमान बरदार ॿार चईंदा आहिनि? उत्तर: बाबा जो मुख्य फरमान आहे कि ॿार अमृत वेलो सवेरे उथी करे बाप खे यादि करो। ये मुख्य फरमान के पालन कंदा आहिनि। सवेरे सवेरे सनानु आदि करे फ्रेश थी मुक़ररु टाइम ते यादि जी यात्रा पे रहंदा आहिनि। केर जो फरमान बरदार ॿार हूंदा आहिनि, बाबा उन्हनि खे सपूत व फरमान बरदार चईंदा आहिनि। उहे ई अची करे उहे ई वञी करे राजा ठाहींदा, कपूत ॿार त झाड़ू लॻाईंदा। ओम शांति। इन जो अर्थ त ॿारनि सम्झायो आहे। ओम अर्थात मां आत्मा आहियां। इहे सभु चईंदा आहिनि जीव आत्मा आहे। ज़रूरु ॿियो सभु आत्माउनि जो बाप हिकु ई आहे। शरीरनि जे बाप अलॻि अलॻि हूंदा आहिनि। इहे बि ॿारनि जी बुद्धि में आहे। हद जे बाप सां हद जो, बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। हाणे हिन समय मनुष्य चाहींदा आहिनि विश्व में शांती हुजे। अगरि चित्रनि ते सम्झाइबो आहे त शांती जे लाइ कलयुग अंत सत्यगादी जे संगम ते वठी वञो। ये सतयुग नई दुनिया, उन में हिकु धर्म हूंदो आहे त पवित्रता सुख शांती हूंदी आहे। उन्हनि खे चइबो आहे हेवन। ये त सभु मञदा। नई दुनिया में सुख, पुराणी दुनिया में दुख। नई दुनिया में दुख न हूंदो आहे। कंहिंखे बि सम्झाइणु ॾाढो सहज आहे। शांती अशांती जी ॻाल्हि त हिते विश्व में हूंदी आहे, हितां विश्व में ई हूंदी आहे। उहो त आहे ई निर्वाण धाम, परम धाम, जाते शांती अशांती जो प्रश्न ई न उठंदो आहे। ॿार जॾहिं भाषण कंदा आहिनि त पहिरियों विश्व में शांती जी ॻाल्हि उठाइणी खपे। मनुष्य शांती जे लाइ ॾाढो प्रयास कंदा आहिनि। उन्हनि खे प्राइज़ बि मिलंदी आहे। वास्तव में हिन में दौड़ा दौड़ी करण जी ॻाल्हि न आहे। बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु पंहिंजे स्वधर्म में टिको त विक्रम विनाश थी वञनि। स्वधर्म में टिकंदव त शांती थी वेंदी। तव्हां आहियो एवर शांत बाप जा ॿार। इहे वरसो उन्हनि खां मिलंदो आहे। उन्हनि खे कोई मोक्ष न चईंदासीं। मोक्ष त भॻवान खे बि न मिली सघंदो आहे। भॻवान खे बि हिन दुनिया में पाठ वॼाइणु अचिणो पवंदो आहे। चईंदा आहिनि कल्प 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 जे संगम युग मां ईंदो आहे। त भॻवान खे बि मोक्ष न आहे त ॿारनि खे पोइ मोक्ष कीअं पाए सघंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं सॼो ॾींहुं वीचार सागर मंथन करणियूं आहिनि कि भॻवान खे ई मोक्ष न आहे, है न। बाबा हाणे सभु कुझु बीज बोयनि था। पोइ बाबा जो बि द्वापर युग खां पाठ हूंदो। बाबा त तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे सम्झाइण जी प्रैक्टिस जास्ती आहे न। बाबा त तव्हां ॿारनि खे ई सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे सम्झाइण जी प्रैक्टिस जास्ती आहे। शिव बाबा सम्झाईंदा आहिनि त तव्हां सभु ब्रह्मण ई सम्झंदा आहियो। वीचार सागर मंथन तव्हांखे करिणो आहे। सर्विस ते तव्हां ॿार आहियो। तव्हांखे त ॾाढो सम्झाइणो हूंदो आहे। ॾींहुं राति सर्विस में रहंदा आहिनि। म्यूज़ियम में सॼो ॾींहुं ईंदा ई रहंदा। रात्रि जो 10-11 ताईं बि किथे ईंदा आहिनि। सवेरे 4 बजे खां बि किथे सर्विस करणु लॻी वेंदा आहिनि। हिते त घरु आहे न, जॾहिं चाहे तॾहिं वेही सघंदा आहियो। सेंटर्स में त ॿाहिरां खां दूर दूर खां ईंदा आहिनि त टाइम मुक़ररु करिणो पवंदो आहे। हिते त कोई बि टाइम उठी वेही सघंदा आहियो, परंतु अहिड़ो टाइम न पढ़णो आहे जो ॿार उथनि ऐं खुटको खाइनि। इन करे सवेरे जो टाइम रखिबो आहे जो सनानु आदि करे फ्रेश थी अचूं। पोइ टाइम ते न ईंदा त उन्हनि खे फरमान बरदार न चईंदासीं। लौकिक बाप खे बि सपूत ऐं कपूत ॿार हूंदा आहिनि।
बेहद जे बाप खे बि हूंदा आहिनि सपूत ॿार वञी करे राजा ठहींदा, कपूत ॿार वञी करे झाड़ू लॻाईंदा। मालूम त सभु पइजी वेंदो आहे न। श्री कृष्ण जन्माष्टमी ते बि सम्झाइबो आहे। श्री कृष्ण जो जनम जॾहिं हूंदो आहे तॾहिं त स्वर्ग आहे, हिकु ई राज्य हूंदो आहे, विश्व में शांती हूंदी आहे न। स्वर्ग में ॾाढा थोड़ा मनुष्य हूंदा, उहा आहे ई नई दुनिया। हुते अशांती न थी सघंदी आहे। शांती तॾहिं आहे जॾहिं हिकु धर्म आहे। जो धर्म बाप स्थापना कंदा आहिनि, बाद में जॾहिं ॿिया धर्म ईंदा आहिनि त अशांती थींदी आहे। हुते त आहे ई शांती। 16 कला संपूर्ण। चंद्रमा जॾहिं संपूर्ण हूंदो त केतिरो शोभंदो। उन्हनि खे फुल मून चइबो आहे। त्रेता में 3/4 चईंदासीं, खंडित थी वेंदा न। 2 कला कम। संपूर्ण शांती सतयुग में हूंदी आहे। 25% पुराणी सृष्टि हूंदी त कुझु न कुझु खिटखिट हूंदी न, है ना। संपूर्ण शांति सतयुग में ही हूंदी आहे। जॾहिं त्रेता में 25% पुराणी सृष्टि थी वेंदी, 100% नई सृष्टि जॾहिं कृष्ण जो जनम थींदो। पोइ धीरे धीरे कमती थींदी सतयुग अंत ताईं 25% पुराणी थी वेंदी। 2 कला कम थियण सां शोभा कम थी वेंदी आहे। स्वर्ग में बिल्कुलु शांती, नर्क में बिल्कुलु अशांती। ये समय आहे जॾहिं मनुष्य विश्व में शांती चाहींदा आहिनि। इन्हनि खां अॻियां इहा आवाज़ न हुयो कि विश्व में शांती थिए। अॼु आवाज़ निकितो आहे छो जी हाणे विश्व में शांती थिए थी न। आत्मा चाहींदी आहे कि विश्व में शांती हुजणी खपे। मनुष्य त देह अभिमान जे थियण जे कारण सिर्फ़ु चईंदा रहंदा आहिनि विश्व में शांती। 84 जन्म हाणे पूरा थिया। इहा बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। बाबा खे ई यादि कंदा आहियूं न। उहो कॾहिं के रूप में अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। उन्हनि जो नाम ई आहे हेवनली गॉड फादर। असांजो बाप आहे हेवनली गॉड फादर, हेवन स्थापना करण वारो। ये कंहिंखे बि पतो न आहे हेवन कीअं रचबो आहे। श्री कृष्ण त रचे न सघे न, उन्हनि खे चइबो आहे देवता। मनुष्य देवताउनि खे नमन कंदा आहिनि। उन्हनि में दैवी गुण आहिनि, हिन करे देवता चइबो आहे। सुठा गुण वारनि खे चइबो आहे इहे त जीअं देवता आहे। लड़ण झगड़ण वारनि खे चईंदा आहियूं इहे त जीअं असुर आहे, है न। सुठा गुण वारनि खे चईंदा आहियूं इहे त जीअं देवता आहे। लड़ण झगड़ण वारनि खे चईंदा इहे त जीअं असुर आहे। ॿार ॼाणंदा आहिनि इहे बेहद जे बाप जे, असां बेहद जे बाप जे साम्हूं वेठा आहियूं। जो ॿारनि जी चलन त ॿारनि जी चलन केॾी सुठी हुजणी खपे। अज्ञान काल में बि बाप खे ॾिठो आहे न। अज्ञान काल में भी बाबा जो ॾिठल आहे, ब्रह्मा बाबा जो, है न। 6-7 कुटुंब इकट्ठा रहंदा आहिनि, हिकदमि खीर खंड थी करे रहंदा आहिनि। काथे त घर में सिर्फ़ु 2 हूंदा त लड़दा झगड़दा रहंदा। त बाबा खे त तव्हां आहियो ईश्वरीय संतान, ॾाढो खीर खंड थी करे रहणो आहे। सतयुग में खीर खंड हूंदा आहिनि सभु। हिते खीर खंड थियण तव्हां सिखंदा आहियो त ॾाढो प्यार सां रहणो खपे, है न। बाबा चईंदा आहिनि अंदर में जांच करो, असां कोई विक्रम त न कयो। त हिते असां संस्कार था ठाहियूं। हिते असांखे छा करिणो आहे, संस्कार ठाहिणो आहे। खीर खंड रहण जे लाइ संस्कार ठाहिणो आहे। बाबा चईंदा आहिनि अंदर में जांच करो, असां कोई विक्रम त न कयो न, कंहिंखे दुख त न ॾिनो। ईअं कोई
ईअं कोई वेही करे पंहिंजे खे जांचंदो न आहे, जांचंदा न आहिनि। इहे जांचणो खपे इंसाननि खे। जीअं जांचंदा आहिनि न, भई ख़र्चो करे आया, सम्झो 1000 रुपया, त जांचंदा आहिनि, हा एतिरा रुपया हिन में ख़र्च थी विया, एतिरा रुपया हिन में ख़र्च थी विया। इहे अंदरि डपु हुजिणो खपे कि मां सॼो ॾींहुं भई मुंहिंजे बोल सां कंहिंखे दुख त न थियो। ईअं न मां वॾी आहियां त कंहिंखे कुझु बि चई सघंदी आहियां, कहिड़ा बि डायलॉग चई सघंदी आहियां, कहिड़ा बि शब्द चई सघंदी आहियां, न है न। हेॾो वॾो बाबा, शिव बाबा, कॾहिं असांखे डांटदा आहिनि, कॾहिं असांखे मारदा आहिनि, है न। त ईअं असांखे इंसान खे इहा वेही करे पंहिंजी जांच करो। इहे त वॾी सम्झ जी ॻाल्हि आहे। तव्हां ॿार आहियो विश्व में शांती स्थापना करण वारा, तव्हां ॿार आहियो विश्व में शांती स्थापना करण वारा। अगरि घर में अशांती करण वारा हूंदा त पोइ शांती कीअं चाहींदासीं। अगरि घर में अशांति करण वारा हूंदा त शांती कीअं कंदासीं। लौकिक पाप जो ॿारु तंग कंदो आहे त चईंदो इहे त मुंहुं भुलो। कोई आदत पइजी वेंदी आहे त पकी थी वेंदी आहे। इहा सम्झ न रहंदी आहे कि असां त बेहद जे बाप जा ॿार आहियूं। ही सम्झ न रहंदी आहे कि असां त बेहद जे बाप जा ॿार आहियूं। असांखे त विश्व में शांती न, लौकिक त उहो चवंदा आहिनि कोई आदत पइजी वेंदी आहे त पकी थी वेंदी आहे। इहा सम्झ न रहंदी आहे कि असां त बेहद जे बाप जा ॿार आहियूं। असांखे विश्व में शांती स्थापना करणी आहे। शिव बाबा जा ॿार आहियो, अगरि अशांत थींदा आहियो त शिव बाबा वटि अचो। उहो त हीरो आहे, उहो झटि तव्हांखे युक्ति ॿुधाईंदा, ईअं शांती थी सघंदी आहे। शांती जो प्रबंध बाबा ॾींदा। अहिड़ा ॾाढा आहिनि, चलन दैवी घराने जी जीअं न आहे। तव्हां सभु तयारु थींदा आहियो त गुलगुल दुनिया में वञिणो आहे। इहे त गंदी छीछी दुनिया वैश्यालय आहिनि, इन सां त नफ़रत ईंदी आहे न। विश्व में शांती हूंदी नई दुनिया में, संगम ते थी न सकती है। विश्व में शांति नई दुनिया में विश्व में शांति हूंदी, संगम ते न हूंदी। संगम ते त असां अतीन्द्रिय सुख शांति जो अनुभव करे सघंदा आहियूं। मतिलबु जॾहिं असां हिन इंद्रियनि खां परे आहियूं त असांखे उहो सुख शांति अनुभव थी सघंदी आहे। लेकिन जॾहिं हिन दुनिया में इंद्रियनि में आहियूं त न थी सघंदी आहे। मतिलबु देही अभिमानी स्थिति में रहो त थी सघंदी आहे। सत्युग में त असां दुनिया में ई शांती हूंदी, मतिलबु देह में रहंदे बि असांखे सुख शांती जो अनुभव थींदो। हिते शांति ठहिण जो पुरुषार्थ कंदा आहियूं। पूरो पुरुषार्थ न कंदा आहियूं त पोइ सज़ा खाइणी पवंदी। मूंसां गॾु त धर्मराज आहे न। जॾहिं हिसाब किताब चुकतो थियण जो समय ईंदो त ख़ूब मार खाईंदा। बाबा न ॾींदा, धर्मराज द्वारा ॾियाराईंदा। बाबा न ॾींदा, धर्मराज द्वारा ॾियाराईंदा। कर्म जो भोग ज़रूरु आहे। बीमार थींदा आहिनि त उहो बि कर्म भोग आहे न। बाप जे मथां त कोई न आहे। सम्झाईंदा आहिनि ॿार गुलगुल ठहो त ऊच पद पाईंदा, है न। बाप जे मथां त कोई बि न आहे, शिव बाबा जे मथां। सम्झाईंदा आहिनि ॿार गुलगुल ठहो त ऊच पद पाईंदा, न त कोई फ़ाइदो न आहे।
भॻवान बाप जेके अधु कलाक यादि कयो उन्हनि सां वरसो न वरितो त ॿार ई कंहिं कम जा, है न। परंतु ड्रामा अनुसार इहे बि थियणो ज़रूरु आहे त सम्झाइण जी युक्ति ॾाढी आहे। विश्व में शांती त सतयुग में हुई, जाते हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। लड़ाई बि ज़रूरु लॻंदी, छोजी अशांती आहे न। श्री कृष्ण पोइ ईंदो सतयुग में, चईंदा आहिनि कलयुग में देवताउनि जो परछायो न पइजी सघंदो आहे। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿार ई सभु ॿुधो था। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। धारणा करणी आहे, सॼी आयु ई लॻी वेंदी आहे। चईंदा आहिनि न सॼी आयु सम्झायो पोइ बि सम्झंदा न आहिनि। शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि, धारणा करणी आहे, सॼी आयु लॻी वेंदी आहे। सम्झंदा आहिनि सम्झंदा आहिनि की पोइ बि सॼी आयु थी वई, सम्झायो पोइ बि सम्झंदा आहिनि। बेहद जे बाप चईंदा आहिनि पहिरियों मुख्य चीज़ त सम्झायो, ज्ञान अलॻि आहे, भक्ति अलॻि आहे। अधु कलाक ॾींहुं अधु कलाक राति, शास्त्रनि में कल्प जी आयु ई उल्टी लिखी छॾी आहे त अधु थी न सघे। तव्हां में बि कोई शास्त्र आदि पढ़िया हुआ न आहिनि त सुठो आहे, पढ़े हुए हूंदा त संशय उठंदो, प्रश्न पुछंदा रहंदा। वास्तव में जॾहिं वानप्रस्थ अवस्था थींदी आहे तॾहिं भॻवान खे यादि कंदा आहिनि कोई न कोई मत सां, पोइ जीअं गुरू खिलाईंदो सिखलाईंदो, भक्ति बि सिखलाईंदा आहिनि। ईअं कोई न जो भक्ति न सिखलाए, उन्हनि में भक्ति जी ताक़त आहे, तॾहिं त एतिरा फॉलोअर्स ठहींदा आहिनि। फॉलोअर्स खे भगत पुजारी चईंदा आहिनि, फॉलोअर्स खे भगत पुजारी चईंदा आहिनि। हिते सभु पुजारी आहिनि, हुते पुजारी हूंदा आहिनि। मतिलबु जो भक्ति पुजारी ईअं सेखारींदा आहिनि न, उहे चईंदा आहिनि इहे भगत आहिनि, इहे पुजारी आहिनि। पर बाबा चवनि था सभी पुजारी आहिनि। भॻवानु कॾहिं पुजारी न ठहींदो आहे। अनेक पॉइंट्स सम्झाए बि आहे। धीरे धीरे तव्हां ॿारनि में बि सम्झाइण जी ताक़त ईंदी वेंदी। हाणे तव्हां सॾु कंदा आहियो हाणे तव्हां ॿुधाईंदा आहियो श्री कृष्ण अचे थो। सतयुग में ज़रूरु श्री कृष्ण हूंदो, न त ब्लड वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी। सिर्फ़ु हिकु कृष्ण त न हूंदो, यथा राजा रानी तथा प्रजा हूंदी। इन्हनि में बि सम्झ जी ॻाल्हि आहे। तव्हां ॿार सम्झंदा आहियो, असां त बाप जा ॿार आहियूं। बाप वरसो ॾियणु आया आहिनि। स्वर्ग में त सभी ईंदा, सभी न ईंदा न त्रेता में सभु अची सघंदा आहिनि। झाड़ आहिस्ते आहिस्ते वृद्धि खे पाईंदो आहे। मनुष्य सृष्टि रूपी झाड़ आहे न, हुते आत्माउनि जो झाड़ आहे मथे। हिते ब्रह्मा द्वारा स्थापना, पोइ शंकर द्वारा विनाश, पोइ पालना। अक्षर बि क़ाइदे सिर चइणा खपनि। ॿारनि जी बुद्धि में इहो नशो आहे। इहा सृष्टि जो चक्कर कीअं हलंदो आहे, रचना कीअं थींदी आहे। हाणे नई नंढी रचना आहे, इहा जीअं बाजोली आहे न। पहिरियों शूद्र आहिनि अनेक, पोइ बाप अची करे रचना रचंदा आहिनि। ब्रह्मा द्वारा ब्राह्मणनि जी, ब्राह्मण जो हूंदा आहिनि चोटी। चोटी ऐं पैर आपस में मिलंदा आहिनि न, मतिलबु शूद्र ई ब्राह्मण ठहींदा आहिनि। त चोटी ऐं पांव हीअं हेठि करो त चोटी ऐं पांव मिली वेंदा न। पोइ ब्राह्मण खपनि। ब्राह्मणनि जो युग नंढो हूंदो आहे, पुठियां आहे देवता आहियूं। इहे वर्ण वारो चित्र बि कम में ईंदो। इहे चित्र सम्झाइण में ईज़ी आहे। वैराइटी मनुष्यनि जो वैराइटी रूप, वैराइटी मनुष्यनि जो वैराइटी रूप।
सम्झाइण में केतिरो मज़ो ईंदो आहे। ब्राह्मण जॾहिं आहिनि त सभु धर्म आहिनि। हाणे हिन दुनिया में सभु धर्म आहिनि, भले देवी देवता धर्म प्राय लोप आहे, लेकिन फिर कुझु निशानियूं त आहिनि। शूद्रनि खां ब्राह्मणनि जो सैम्पलिंग लॻंदो आहे। मनुष्य त झाड़ जी सैम्पलिंग लॻाईंदा आहिनि, बाबा बि सैम्पलिंग लॻाईंदा आहिनि जिते विश्व में शांती हुजे। अच्छा, मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सदा स्मृति रखणी आहे। असां ईश्वर जे संतान आहियूं। असां खीरखंड थी करे असांखे रहणो आहे, कॾहिं बि दुखी न थियणो आहे, दुख न ॾियणो आहे। ॿियो आहे अंदरि में पंहिंजी जांच करणी आहे कि असां सां कोई विक्रम त न थींदो आहे। अशांत थियण तथा अशांति फैलाइण जी आदत त न आहे। वरदाना पवित्रता जी शक्ति द्वारा सदा सुख जे संसार में रहण वारा बेगमपुर जी बादशाह ठहूं। सुख शांति जो फाउंडेशन आहे पवित्रता। जो ॿार मन वचन कर्म टिन्हिनि में पवित्र रहंदा आहिनि न, उहा हाईनेस ऐं होलीनेस आहिनि। जिते पवित्रता जी शक्ति आहे उते सुख शांति स्वतः आहे। पवित्रता सुख शांति जी माता आहे। पवित्र आत्मायूं कॾहिं बि उदास न थी सघंदियूं आहिनि। उहो बेगमपुर जे बादशाह आहिनि, है न। पवित्र आत्मायूं कॾहिं उदास न थी सघंदियूं आहिनि। उहा बेगमपुर जी बादशाह आहिनि। उन्हनि खे कंहिं ॻाल्हि जो कोई गम ई न हूंदो। छो जो जेतिरी प्योरिटी मतिलबु कोई वेस्ट थॉट्स बि न, त कंहिं ॻाल्हि जो गम बि न हूंदो। उन्हनि खे उन्हनि जो ताज बि न्यारो हूंदो, तख़्त बि न्यारो हूंदो। लाइट जो ताज पवित्रता जी निशानी आहे। स्लोगन आहे, मां आत्मा या शरीर न, इहे चिंतन करण ई स्वचिंतन आहे। मां आत्मा या शरीर न, इहे चिंतन करण ई स्वचिंतन आहे। अव्यक्त इशारो। हाणे लग्न जी अग्नि खे प्रज्वलित करे योग खे ज्वाला रूप ठाहियो। पावरफुल योग अर्थात लग्न जी अग्नि ज्वाला रूप जी यादि ई भ्रष्टाचार अत्याचार जी अग्नि खे समाप्त कंदी। त असांजी ज्वाला रूप यादि न सिर्फ़ु असांजे पापनि खे भस्म कंदी, पर हिन दुनिया में भ्रष्टाचार ऐं अत्याचार खे बि ख़तमु कंदी। सर्व आत्माउनि खे सहयोग ॾींदी। इन सां बेहद जी वैराग्य वृत्ति जी प्रज्वलित थींदी। आत्माउनि में बि वैराग्य वृत्ति प्रज्वलित थींदी। यादि जी अग्नि हिकु तरफ़ अग्नि खे समाप्त कंदी आहे, हुन अग्नि खे समाप्त कंदी आहे, पापनि जी अग्नि खे। ॿियो तरफ़ सर्व आत्माउनि खे परमात्मा जो संदेश बि ॾींदी, शीतल स्वरूप जी अनुभूति कराईंदी। इन सां ई सर्व आत्माउनि जे पापनि जी इन सां ई आत्मायूं पापनि जी आग सां मुक्त बि थी वेंदियूं। त सोचो, ज्वालामुखी यादि सां सिर्फ़ु असांजा न सर्व जा पाप नाश थी वेंदा, भ्रष्टाचार नाश थी वेंदो, ख़तमु थी वेंदो, अत्याचार ख़तमु थी वेंदो, सभिनि खे संदेश मिली वेंदो, सभिनि खे शीतल स्वरूप जो अनुभव थींदो, सभिनि आत्माउनि खे सहयोग बि मिलंदो, बेहद जी वैराग्य वृत्ति बि प्रज्वलित थींदी। त केॾो फ़ाइदो आहे। हिन करे सदा बाप खे पावरफुल हिकु दृढ़ संकल्प मन बुद्धि एकाग्रचित थी करे यादि करो, त सर्व जो भलो बि थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।